अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजे प्यारनि सां हूंदा, ख़ुशियूं वंडींदा हूंदा, ख़ुशियूं वठी रहिया हूंदा ऐं के मुंहिंजा भाउ भेण पंहिंजे मंज़िलुनि ॾे रवां दवा हूंदा, पंहिंजे कमनि में बिज़ी हूंदा ऐं मुंहिंजी के भेनरूं रंधिणनि में रध पचा करे रही हूंदियूं, नाश्ता ठाहे रही हूंदियूं ऐं किन खे त चांहि जा कप हथनि में हूंदा, असांजो प्रोग्राम सुबुह में राण ॾिसी रही हूंदियूं। जीअं त नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असांजे सुबुह में राण प्रोग्राम में टैलेंटेड महिमान असां सां गॾु आहिनि ऐं मां उन्हनि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। डॉक्टर इम्तियाज़ अली चनड़ जेको कंसल्ट आहे, चाइल्ड स्पेशलिस्ट आहे, लियाकत मेडिकल अस्पताल हैदराबाद में पाण इंचार्ज आहिनि न्यूट्रिशन वार्ड जा। ऐं ॿियो जेको असां सां फ़नकार आहे, भलोड़ रागी आहे रुखसार अली समूह ऐं उन सां गॾु आहे तबला नवाज़ शकील अंजुम ऐं ढोलक नवाज़ वकार अली। त यानी असां वटि तव्हांजे अॼु रूह जी बि ग़िज़ा गॾु आहे। वेलकम डॉक्टर साहब, मां तव्हांजे सुबुह में राण प्रोग्राम में तव्हांखे ख़ुशि आमदीद चवां थी। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी अदी, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। तव्हां ठीकु आहियो? तव्हांजो सुबुह त इलाही तव्हां जल्दी उथंदा हूंदो सवेर, ऐं तव्हांजो कीअं सुबुह गुज़रंदो आहे? जी अल्हम्दुलिल्लाह, असांजो सुबुह ॾाढो बहितरीनु गुज़रंदो आहे। असां सुबुह जल्दी उथंदा आहियूं, नमाज़ पढ़ंदा आहियूं, उनखां पोइ ड्यूटी जे लाइ तयारु थींदा आहियूं ऐं 8 बजे ताईं पंहिंजी ड्यूटी ते अची वेंदा आहियूं ऐं उनखां पोइ असांजो पंहिंजो रूटीन ड्यूटी जो जेको कमु आहे उहो शुरू थी वेंदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ुशगवार माहौल में कमु हूंदो आहे। सही सही। डॉक्टर साहब, असां हाणे था कलाम ॿुधूं ऐं पोइ वरी असां ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। त रुखसार अली समूह साहब, तव्हां असांखे छा था ॿुधायो असांजे नाज़रीन खे? बाबा, सुबुह में राण आहे त उन में असांजे सिंध जो सरताज शाइर बादशाह लतीफ़ सरकार जो खां शुरूआत कंदासीं। लतीफ़ सरकार असांजे सिंध जो ताज आहे, जी जी, उन खां शुरूआत आहे। हबीब तू तबीब, ओ तू दर्द जी दवा, जान बमोजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ने शफा मियां मरीज़न खे, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं, हा ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हा ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं, हा ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं, हा ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं। अची चिकड़ मां चाड़ींदो, आदि ॾेई हथड़ा हथड़ा, आदि ॾेई हथड़ा, अची चिकड़ मां चाड़ींदो, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं, हा ईंदो सजण
हा ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं लकन साथड़ो मथा लकन साथड़ो सही सलामत नींदो मथा लकन साथड़ो तू हादी तू हामी तू बेहद बेखुद गर्द मांजी मुँह मिस्कीन जा अघाइज अर्ज मांजी मुँह मिस्कीन जा अघाइज अर्ज मथा लकन साथड़ो मथा लकन साथड़ो सही सलामत नींदो मथा लकन साथड़ो सही सलामत नींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं हा ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं सरतियूं शाह लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए हादी हथ जलींदो अदियूं शाह लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए सरतियूं शाह लतीफ़ चए हादी हथ जलींदो अदियूं शाह लतीफ़ चए हादी हथ जलींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं हा ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं हा ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो रबर साईं बहितरीन ज़बरदस्त इलाही सुहिणी लतीफ़ साईं जी वाई तव्हां ॿुधाई जीअं त डॉक्टर साहिबु तव्हां ॿुधायो त हीअ जेका बरसाति थी इन खां पोइ नंढड़नि ॿारनि में कहिड़ियुनि बीमारियुनि थियण जा ख़दशा आहिनि हीअ जेका मानसून बरसाति हूंदी आहे हू तक़रीबन जून महीने खां सेप्टेम्बर महीने ताईं थींदी आहे पहिरियां तमामु घणी गर्मी हूंदी आहे पोइ हुन में ॿार नंढा बि एक्साइटेड हूंदा आहिनि जॾहिं बि बरसाति थींदी आहे त हू पंहिंजे पाण खे रोके न सघंदा आहिनि पर नंढा ॿार आहिनि त हुननि जी क़ुव्वत मुदाफ़ियत जेका आहे उहा तमामु घटि हूंदी आहे पोइ उन जे करे हू वीचारा काफ़ी जो आहे बीमारियुनि में मुब्तला थी वेंदा आहिनि त तमामु घणियूं बीमारियूं आहिनि जेके ॿारनि खे बरसाति खां पोइ थींदियूं आहिनि जंहिंमें मॉस्किटो बार्न डिज़ीज़ माना जेके मच्छर जे चक पाइण सां बीमारियूं थियनि पियूं ॿियो जेको आहे सो फूड ऐं वाटर बार्न डिज़ीज़ जेके माना पाणी ऐं खाधे जे करे बीमारियूं थियनि थियूं ॿारनि में उनखां पोइ माना एयर बार्न डिज़ीज़ आहिनि जीअं फ्लू आहे कोल्ड आहे कामन हीअ ॿारनि में थियनि थियूं मुख़्तलिफ़ चमड़ी जूं बीमारियूं थियनि थियूं इहे कामन थियनि थियूं ॿारनि में सही त पोइ जेको डेंगी जो थिए थो उन जा कहिड़ा सबब आहिनि डेंगी बि जेको आहे हा डेंगी बेसिकली वायरल इन्फेक्शन आहे त वायरस जे करे थींदो आहे पर ही वायरस जॾहिं बि हिकिड़ो इन्फेक्टेड माना मॉस्किटो मच्छर जेको आहे उहो
माना कंहिं बि ॿार खे चकु हणंदो आहे त पोइ हू डेंगी वायरस उते ट्रांसफर कंदो आहे, पोइ उन जे करे माना उन ॿार खे डेंगी माना जेको आहे सो ख़ासि क़िस्म जो जेको आहे सो मच्छर हूंदो आहे, जंहिंखे असां एडीज़ इजिप्ट हूंदो आहे टाइप, उहो ई मच्छर हूंदो आहे ऐं उनजी ख़ुशूसियत आहे त हू ॾींहं जे टाइम ते जेको आहे सो बाइट कंदो आहे ऐं पोइ उन ॿार जंहिंखे ॿार खे चकु पाईंदो आहे त पोइ उन ॿार खे जेको आहे सो डेंगी थी वेंदो आहे। अच्छा, ऐं मलेरिया? मलेरिया त डायरेक्ट मच्छर जेको चकु हणे थो, ठीकु आहे न, त उन जे करे मलेरिया हिकिड़ी पैरासाइट इन्फेक्शन आहे जेको मलेरिया मच्छर जे चकु पाइण खां पोइ जेको आहे सो ॿार में डेवलप थींदी आहे। सही। डॉक्टर साहब ॿुधायो त इन जे बचण जा बचाव जा कहिड़ा सबब आहिनि, असांजे नाज़रीन जेके ॿुधी रहिया आहिनि ॾिसी रहिया आहिनि? ही मलेरिया जेका बेसिकली थींदी आहे या जेके मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शन थींदा आहिनि, उहे जेका जॾहिं बि बरसाति थींदी आहे त माना माहौलियात में जेका नमी थींदी आहे त उन जे करे जेको आहे सो मच्छर तमामु घणा पैदा थींदा आहिनि। पोइ जिते पाणी जेको बीठल हुजे या घर में असां वटि ॿूटा आहिनि या गुलदस्ता आहिनि या का अहिड़ी माना गीली जॻह आहे, उते जेको आहे सो मच्छर तमामु घणा पैदा थींदा आहिनि। त पोइ इन जे करे जॾहिं जॾहिं बि बरसाति थींदी आहे या जॾहिं बि माहौल में नमी थींदी आहे त उन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ माना जेको आहे सो पैरासाइट आहिनि, बैक्टीरिया आहिनि, वायरस, उहे वधीक पैदा थींदा आहिनि, डेवलप थींदा आहिनि। ऐं मच्छर जेको आहे सो असां वटि तमामु घणो जेको आहे सो कॉमन थींदो आहे। काफ़ी असां वटि जिते के पाणी जा दुॿा आहिनि, किथे माना पाणी ढकियल न आहे, पाणी जूं टैंकियूं आहिनि, असांजा पंहिंजा ॿूटा गुलदस्ता आहिनि, उते जिते पाणी वाणी बीठल आहे, उन्हनि सभिनी जॻहियुनि ते जेको आहे सो मलेरिया घणी थींदी आहे। सही, बिल्कुलु सही चयो तव्हांखे। तव्हां इहो जीअं त नाज़रीन तव्हां ॿुधी रहिया आहियो जेको असांखे डॉक्टर साहिबु ॿुधाए रहियो आहे त ही मलेरिया खां ऐं डेंगी खां कीअं पंहिंजे ॿारनि खे बचाइजे। सो नाज़रीन, असांजे प्रोग्राम में थियो नंढड़ी साई जो टाइम, जुड़िया रहियो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं तव्हांखे लाइ अॼु असांजे प्रोग्राम में म्यूज़िक बि आहे ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं जेको डॉक्टर साहिबु ॿुधाए रहियो आहे। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदी हलंदसि त जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी खे कामयाबु तव्हांखे करिणो आहे त ज़िंदगीअ में दरगुज़र सिखो ऐं जेको लेज़ीनेस आहे, आराम, ऐशो आराम जेको आहे उहे तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां कढी छॾींदव त तव्हां ज़िंदगी में कामयाबु रहंदव। जीअं त नाज़रीन असां था तव्हांखे हाणे पंहिंजी रूह जी जेका ग़ज़ा आहे उहा था पिया मुहैया कयूं। जीअं त अदा तव्हां असांखे छा ॿुधाए रहिया आहियो हाणे? अॼु असां तव्हांखे बाबा मुंहिंजे मुर्शिद आदि पाक सरकार फ़कीर हुबली उनजो बोल आहे, उनजो ॿुधाईंदासीं। जी बाबा। इश्क अकुल अटकल टई पंध पया, इश्क अकुल अटकल टई पंध पया, ॾिसो टिनीअ जी कार। अकुल अटकल अॾु न टपिया, इश्क लंघी वियो पार। जानण चन चए अकुल अटकल बेकार, पार पहुचाइन की न की। इहो इश्क थो यार रुलाए जिनत पंध केर करे। इहो इश्क थो यार सताए जिनत पंध केर करे। तुंहिंजो प्यार थो पंधड़ो कराए, तुंहिंजो प्यार थो पंधड़ो कराए जनत पंध केर करे। इहो इश्क थो यार रुलाए जनत पंध केर करे। इहो इश्क थो यार सताए जनत पंध केर करे। तुंहिंजो प्यार थो पंधड़ो कराए, तुंहिंजो प्यार थो पंधड़ो कराए जनत पंध केर करे। इहो इश्क थो यार रुलाए
पंधु केरु करे इहो इश्क तो यार सताए जन्नत पंधु केरु करे मजबूर माण्हू आया पंहिंजे बस में मूं न आया दर दर ते रुलायो दिला तुंहिंजो प्यार मुंहिंजी मंज़िल मजबूर माण्हू आया पंहिंजे बस में मूं न आया दर दर ते रुलायो दिला तुंहिंजो प्यार मुंहिंजी मंज़िल तुंहिंजी तांग थी मूंखे तपाए तुंहिंजी तांग थी मूंखे तपाए जन्नत पंधु केरु करे इहो इश्क तो यार रुलाए जन्नत पंधु केरु करे इहो इश्क तो यार सताए जन्नत पंधु केरु करे असां सूंह जा प्यासी हूं सुणी शइ खे चाहींदा हूं इनी सूंह त आहे सतायो धरतीअ जो पंधड़ो करायो असां सूंह जा प्यासी हूं सुणी शइ खे चाहींदा हूं इनी सूंह त आहे सतायो धरतीअ जो पंधड़ो करायो तुंहिंजी सिक थी यार सताए तुंहिंजी सिक थी यार सताए जन्नत पंधु केरु करे इहो इश्क तो यार रुलाए जन्नत पंधु केरु करे इहो इश्क तो यार सताए जन्नत पंधु केरु करे इश्क हुजी आबाद इश्क हुजी आबाद तू सदाई से मथाईअ जे मुल्क तां मुलाहे आंदी है कॾहिं कोड़ट कलूब मां कॾहिं कोड़ट कलूब मां मुंहिंजे मन में आंदई मेठ मुंहिंजी महबूबनि सां तो ॾींहं कई ॾे जानण चन खे चेठ चाकनि थम चाक कयो आशिक मूं हुबे अली हां सोणनि ॾे वेंदो हली हां मोहबत आ मुंहिंजी मजबूरी ऐं कुर्ब अथम कमज़ोरी आशिक मूं हुबे अली हां सोणनि ॾे वेंदो हली हां मोहबत आ मुंहिंजी मजबूरी ऐं कुर्ब अथम कमज़ोरी महबूब थो मुल्क घुमाए महबूब थो मुल्क घुमाए जन्नत पंधु केरु करे इहो इश्क तो यार रुलाए जन्नत पंधु केरु करे इहो इश्क तो यार सताए जन्नत पंधु केरु करे तुंहिंजो प्यार तो पंधड़ो कराए तुंहिंजो प्यार तो पंधड़ो कराए जन्नत पंधु केरु करे इहो इश्क तो यार रुलाए जन्नत पंधु केरु करे
केरु करे जन्नत पंध केरु करे जन्नत पंध केरु करे तमाम बेहतरीन ॾाढो सुठो आवाज़ अस्सलाम वालेकुम जी अदा साकिब चंगर जो ॻाल्हायां कंजारे खां कुमर चंड खां जी जी कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो छा था पुछणु चाहियो मैडम डॉक्टर साहब सां इहो मुंहिंजो अर्ज़ु हुयो त नंढड़ो आहे मुंहिंजो जी जी जंहिंखे तक़रीबन 10 महीना थिया आहिनि ऐं तक़रीबन महीने ॾेढ खां माना मोशन आहिनि ऐं कचो घुमरो बि थो थिए बिल्कुलु रत जी जी ऐं हिते कंजारे में मां काफ़ी इलाज करायो आहे पर को बि मतिलबु फ़ाइदो न आहे जी जी डॉक्टर साहब को एडवाइस ॾिए असांखे जी जी डॉक्टर साहब ॿुधनि पिया जी जी हाणे डॉक्टर साहब अर्ज़ा डॉक्टर साहब जे असां ॻोठ जा बि आहियूं अच्छा सही सही अदा हा डॉक्टर साहब असांखे मशवरो ॾिए जी जी ठीकु आहे तव्हांजी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई डॉक्टर साहब तव्हां हाणे हिननि खे जवाबु ॾियो अदा खे महिरबानी अदा तव्हांजो नंढड़ो 10 महीननि जो आहे इनखे दस्त उल्टी ऐं जेको मोशन में रत अचे थो त इन जो जेको बुनियादी सबबु आहे त असां ॿारनि खे जेको पाणी कचो था पियारियूं त उन जे करे ॿारनि खे जेको आहे सो इन्फेक्शन थी वञे थो हमेशह ॿारनि खे जेका आहे सो बॉइल वाटर करे पियारिबो माना पाणी खे थोरो उॿारे उहो पाणी पियारिबो त ॿारनि खे बार बार जेको आहे सो मोशन न थींदा हाणे तव्हांजे ॿार खे जेको आहे सो पेचर थी विया आहिनि माना पहिरियां दस्त उल्टी थींदा आहिनि उन खां पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ सही तरीक़े सां ट्रीटमेंट न थींदी आहे त पोइ ॿार खे जेको आहे सो रत अचणु शुरू थी वेंदो आहे मोशन में त तव्हां पंहिंजे नंढड़े खे जेको आहे सो तव्हां सीरप नोविडेट अधु चमिचो सुबुह शाम ॾियोसि ऐं सीरप ज़िंकेट ओडी अधु चमिचो रोज़ानो ॾियोसि ऐं हिनखे ORS पीआरियोसि लोआस मोलर ORS पीआरियोसि ऐं हिनखे पाणी बॉइल करे ॾियोसि ऐं हिनखे ग़िज़ा में जेको आहे सो नरम ग़िज़ा ॾियोसि जीअं खिचड़ी आहे ऐं सूजी जो हलवो आहे केलो मैश करे ॾियो दही ॾियोसि त इनशा ताला तव्हांजो नंढड़ो बिल्कुलु सही थी वेंदो सही थैंक यू डॉक्टर साहब ॾाढी सुहिणी तव्हां ॻाल्हि ॿुधाई उन्हनि खे ऐं हुननि खे जहिड़ो करे रेमेडी मिली वई तव्हां हुननि खे दवाउनि जा नाला बि ॿुधायो डॉक्टर साहब ॿुधायो त जेको नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि में जेकी कालरा जी बीमारी थिए थी उनजा कहिड़ा सबब आहिनि कालेरा बेसिकली जेका आहे सो ही बैक्टीरियल डिज़ीज़ आहे जेका आहे सो विब्रियो कालेरा हिकिड़ो माना बैक्टीरिया आहे जंहिंजे करे थींदी आहे उन में ॿार खे तमामु घणा दस्त उल्टी थींदा आहिनि ठीकु आहे ॿार जेको आहे जीअं पहिरियां मां ॿुधायमि त ॿार वीचारा सफ़ा मासूम हूंदा आहिनि हुननि जी क़ुवत मुदाफ़ियत जेका आहे सो एतिरी न हूंदी आहे जेका हू जरासीम सां विड़ी सघनि हू जॾहिं बि माना को पाणी जीअं मां हिन महिल बि ॿुधायो त ॿार खे असां साफ़ु पाणी न पीआरींदासीं कंटामिनेटेड वाटर हूंदो पाणी हूंदो ऐं बॉइल थियल न हूंदो त उन जे करे इहे बैक्टीरिया जेके आहिनि सो डेवलप थींदा आहिनि पोइ उहो पाणी जॾहिं ॿार पीअनि था त पोइ उन्हनि खे शदीद क़िस्म जा दस्त उल्टी थींदा आहिनि एतिरा थींदा आहिनि जो ॿारु बिल्कुलु निढाल थी वेंदो आहे ॿार में पाणी जी तमामु घणी जेको आहे सो कमी थी वेंदी आहे जे वक़्तु सर ॿार जी ट्रीटमेंट न थींदी आहे उनजी पाणी नमकियात जी पूरा न कयो आहे त ॿार वीचारो अॻियां हली ज़िंदगी मौत जे कशमकश में थी वेंदो आहे डॉक्टर साहब असांजा नाज़रीन तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि त उन्हनि खे ॿुधायो त हिन जा बचाव छा कहिड़ा सबब आहिनि हिन जा बचाव तमामु आसान आहिनि त ॿार खे हिकिड़ो त असां जेको खाधो खारायूं उहो साफ़ु सुथिरो खाधो ॾियूं खाधा खाराइण खां पहिरियां पंहिंजा हथ साबुण सां धोऊं ऐं ॿारनि खे बि जेको आहे सो उन जा हथ साबुण सां धोराए उन खां पोइ का बि ग़िज़ा ॾिजे पाणी जेको बि आहे तव्हांजे घर में नलके जो पाणी आहे वाटर सप्लाई जो आहे फिल्टर जो आहे पर उनखे बॉइल लाज़मी कबो जेसिताईं असां बॉइल न कंदासीं त हुन में जेका जरासीम आहिनि उहे मरंदा कोन पोइ उहे ग़िज़ा जे ज़रिए पाणी जे ज़रिए असांजे जिस्म में दाख़िल थी करे पोइ असांखे उहो नुक़सानु पहुचाईंदा बिल्कुलु डॉक्टर साहब ही नंढड़नि ॿारनि में जेको मुदे जो बुखार थिए थो इन जा कहिड़ा सबब आहिनि हाणे ॿारनि में जेको मुदे जो बुखार आहे उहो हिकु ख़ासि क़िस्म जो बैक्टीरिया आहे जंहिंखे असां साल्मोनेला टाइफी ऐं पैराटाइफी चवंदा आहियूं हाणे हीअ बि जेको आहे सो गंदो पाणी पीअणु गंदे पाणी जो मक़सदु इहो आहे त बॉइल न थियलु हुजे उहो या खुलियल जेका आहे सो ग़िज़ाऊं असांजे मार्केट में जी पकोड़ा समोसा हीअ फास्ट फूड पियो हूंदो आहे खुलियल हूंदो आहे सही तरीक़े सां ढकियल न हूंदो आहे ऐं ॿियो जेको आहे सो जिते सफ़ाई सुथराई जो ख़्यालु न हूंदो ॿार या माउ जेको आहे सो हथ धोई खाधो पचाईंदी कोन हथ धोई ॿारनि खे खाधो खाराईंदी कोन ॿार दाऊं विधो करे बुख जे लाइ पोइ जहिड़ा हथ आहिनि उन सां खाराइणु शुरू करे त बेसिकली हीअ बि फीको ओरल रूट जे ज़रिए
ट्रांसफर थींदो आहे। माना जेकॾहिं असां चवंदा आहियूं त असांजो किचन ऐं बाथरूम सही न हूंदो त ॿ असां वटि कॉमन बीमारियूं थींदियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी मुदे जी बीमारी आहे, हिकिड़ो हेपाटाइटिस ए आहे, जंहिंजो आसान आहे, बिल्कुलु हिन में को ख़र्च आहे ई कोन। माण्हू जॾहिं बि ॿार खे ग़िज़ा खाराए माण्हू पंहिंजे हथ साबुण सां धोए, ॿाहिरि जा बि खाए, साफ़ु सुथरे जेको आहे सो माहौल में माण्हू खाधो ठाहे ऐं ॿारनि खे खाराए, ऐं ख़ासि करे रखियल जेको पारो थो आहे उहो ॿारनि खे खाधो न ॾिए। उहो रखियल हूंदा, उन्हनि में बैक्टीरिया जल्दी जेको आहे सो डेवलप थींदा आहिनि, पोइ अॻियां हली असांखे नुक़सानु ॾींदा आहिनि। इन जे बचाव जा कहिड़ा सबब आहिनि डॉक्टर साहब? बचाव जा बिल्कुलु तव्हांखे ॿुधायमि त आसान आहिनि। तव्हां बॉइल पाणी पीआरियो, सफ़ाई सां खाधो खारायो, साफ़ु खाधो हुजे, जेको तव्हां फल फ्रूट सब्जियूं ॿाहिरां मार्केट मां वठी उनखे तव्हां सुठे नमूने सां साफ़ु कयो, सफ़ाई सां उन्हनि खे तव्हां कटे ऐं साफ़ु सुथरे बर्तन में तव्हां उनखे ठाहियो त बिल्कुलु तव्हां इन खां बचाव करे सघो था। उनखां अलावा जेका आहे सो टाइफाइड जी वैक्सीन हूंदी आहे, जेका अलहमदिल्ला गवर्नमेंट 2-3 सालनि खां पोइ हाणे असांजो जेको EPI जो शेड्यूल आहे, जंहिंमें असां 11 बीमारियुनि खां बचाव जा टुका लॻंदा आहियूं, उन में जेको आहे सो 9 महीने जी उमिरि में ॿारनि खे टाइफाइड कॉन्जुनेट वैक्सीन हूंदी आहे TCV, उहा लॻंदी आहे, त उन सां बि ॿारनि जो जेको आहे सो टाइफाइड खां बचाव थींदो आहे। सही, इलाही बहितरीनु ॻाल्हि असांजा नाज़रीन ॿुधी रहिया हूंदा ऐं इनशाला जेके असांजूं भेणूं ॿाहिरि ॿुधी रहिया हूंदा त उहे इन ॻाल्हि ते अमल बि कंदा। जीअं डॉक्टर साहब ॿुधाए रहियो हो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे कुझु खारायो था त पहिरीं पंहिंजा हथ साफ़ु रखो। अगरि तव्हांखे ॿियनि जेके तकलीफ़ूं आहिनि, बीमारियूं आहिनि, इन्हनि खां बचिणो आहे त तव्हां पंहिंजो बाथरूम आहे, तव्हां पंहिंजो किचन जेके रंधिणो चऊं था उनखे बि साफ़ु रखो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे इन्हनि बीमारियुनि खां बचाए सघो था। जीअं त नाज़रीन मूंसां जुड़िया रहिजो, असां सां वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में तव्हां सां गॾु। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम भेण। जी अदा, तव्हां केरु पिया ॻाल्हायो, कीअं आहियो ऐं किथां पिया ॻाल्हायो? मोहम्मद मुराद मक्की, कंबर शदादपुर भेण। अच्छा अच्छा अदा, तव्हां छा पुछणु चाहींदो? अॼु मुंहिंजो डॉक्टर खां सुवालु पुछियो आहे। मुंहिंजी 68 साल उमिरि आहे। मां हाणे बेसम्झ जी ॻाल्हि नथो कयां, पी मां सुई को हणाई, पर मुंहिंजे 42-45 साल थिया मां सुई न कराई भेण अञा। जी अदा, जी डॉक्टर साहब। मां जेको आहे पाणी गर्म घणो पींदो आहियां भेण सियारे में, ऐं उन खां पोइ जेको सियारे में जनवरी जो महीनो हूंदो आहे, नेराने 4-5 अंडा देसी खाईंदो आहियां, कचा भञी फिकी टिकी। हिमल ताणी तकलीफ़ न आयो आहे, पर इहा सुठी शइ आहे। डॉक्टर खां पुछा कयो, पर हाणे कॾहिं कॾहिं तकलीफ़ थिए थी उमिरि जे करे। सही सही। जी अदा, तव्हांजी महिरबानी। तकलीफ़ कहिड़ी थी थिए थोरो ॿुधायो डॉक्टर साहब खे। हा, डॉक्टर साहब खे मां ॿुधायां थो, ॻाल्हायां। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम अदा। साईं, मुंहिंजी उमिरि 68 साल हले थो। मां कंहिं बि मूंखे डॉक्टर हिकिड़े यूनानी ॾस ॾिनो, गरम पाणी पीओ सियारे में, पोइ गैस ते या बाहि ते, नेराने 4 खां 5 गिलास ते हिरिम, पोइ आहिस्ते आहिस्ते जॾहिं आहिस्ता आहिस्ता हिरिम त 4-5 गिलास पीए। हिनमहिल मुंहिंजी 68 साल आहे, पर 45 साल खां इहो पाणी पीआं थो, मूंखे का बि टेंशन न आहे। उन खां पोइ वरी जनवरी महीने में 3-4 अंडा देसी, उहे भञी फिकी जेके गिर्ज, उहे माना कचियूं खाई ईंदो, माना तुंदुरसुम, पर कॾहिं कॾहिं हाणे तकलीफ़ थिए थी। सही, महिरबानी अदा तव्हांजी। तव्हांखे डॉक्टर साहब जवाबु ॾिए थो। जी डॉक्टर साहब। महिरबानी अदा। अदा, जेको आहे सो नेरानी पाणी पीअणु सुठी ॻाल्हि आहे, ऐं माण्हू नीम गरम पाणी पीए थो, इहो तमामु बहितरीनु आहे। पर 3-4 गिलास जेके न थोरो घणो थी वेंदो। असांजे मादे में एतिरी जेका आहे सो बर्दाश्त बि हुजे न, कैपेसिटी। माण्हू नेराने ऐं एतिरो पाणी पीअंदो त पोइ अॻियां हली कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, मादे जी बर्दाश्त ख़तमु थी वेंदी आहे। त तव्हां 1 खां 2 गिलास नॉर्मली नीम गरम पाणी भली पियो, उहो तमामु बहितरीनु आहे सिहत जे लाइ। उन सां तव्हांजो जेको आहे सो मादो बि बहितरु रहंदो, तव्हांजो गुर्दनि जी बि सफ़ाई थींदी, ऐं तव्हां ॿुधायो तव्हां फिकियूं भाॼियूं या माना नमक वग़ैरह घटि था खाओ, इहो बि तमामु बहितरीनु आहे। त अॻियां हली तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं जीअं ब्लड प्रेशर वग़ैरह आहे या दिलि जी बीमारियूं आहिनि, उहे तव्हांखे न थींदियूं। जेके हर शइ में जो आहे न तवाज़ुन लाज़मी आहे। का बि शइ जेकॾहिं तवाज़ुन खां वधीक असां खाईंदासीं त उहा असांजे लाइ ज़हर हूंदी आहे। मिसाल, असांजे सॼे ॾींहं जी 8 खां 10 गिलास पाणी जी ज़रूरत आहे, असां 20-25 गिलास पीअंदासीं त ज़ाहिर आहे असांजे गुर्दनि ते बि असरु पवंदो, असांजे मादे ते बि असरु पवंदो, ऐं असां में मुख़्तलिफ़ बेचैनी थींदी। इन लाइ ज़िंदगीअ में बि हर कम में तवाज़ुन हुजणु खपे, ऐं ग़िज़ा में या पाणी आहे,
पीअण में उन में बि तवाज़ुन हूंदो त इंशा ताला तव्हांखे का तकलीफ़ न थींदी। जी डॉक्टर साहब, ॿारनि जेके नंढड़ा आहिनि उन्हनि जी कहिड़ी ग़िज़ा हुजे हेल्दी त हू सही रही सघनि? ॿारनि जी जेका ग़िज़ा आहे उहा पैदाइश खां वठी शुरू थिए थी। पैदाइश खां वठी 6 महीननि ताईं ॿार जी जेका बहितरीनु ग़िज़ा आहे उहा माउ जो खीरु आहे। माउ जेतिरो जल्दी थी सघे त माण्हू ॿार खे पैदा थियण जे अधु कलाक जे अंदरि में पंहिंजो खीरु पीअणु शुरू करे, बेशक भली थोरो ई अचे पर पंहिंजो खीरु ॾिए। पंहिंजे खीरु पीअण सां तमामु घणो फ़ाइदो आहे। उनमें मुख़्तलिफ़ क़िस्म जूं इम्यूनोग्लोबुलिन हूंदियूं आहिनि जेके ॿार खे मुख़्तलिफ़ इन्फेक्शन मुख़्तलिफ़ जरासीम खां बचाईंदियूं आहिनि। पोइ 6 महीननि ताईं माउ खे सिर्फ़ु पंहिंजो खीरु पीअणो आहे, को पाणी का घुटी का शहद वग़ैरह कुझु बि न आहे ॼाणे। उनखां पोइ ॿारु जीअं 6 महीननि खां मथे थिए थो त पोइ माउ जे खीर सां गॾु नरम ग़िज़ा माना जंहिंखे असां कॉम्प्लीमेंट्री डाइट चवंदा आहियूं, जंहिंमें माना चांवरनि जी खिचड़ी थी, साबूदाना थिया, सूजी जो हलवो थियो, केलो मैश करे ॾियो। उन हिसाब सां त जीअं जीअं ॿारु वधंदो उन हिसाब सां उनजे मादे ऐं आंदे जे बर्दाश्त जे हिसाब सां असां उनजी ग़िज़ा वधाईंदा आहियूं। पर ग़िज़ा जॾहिं बि असां ॿार खे खारायूं त सफ़ाई जो तमामु घणो ख़्यालु रखिबो, छाकाणि असां जेके बीमारियूं आहिनि या पंहिंजे हथ सां या पंहिंजे वात जे ज़रिए ॿार में न ट्रांसफर थींदी आहे। जीअं वॾो ॿारु हूंदो, हथ धोतल न हूंदा ऐं जेका शइ आई वात में खाईंदो त हुनजे करे बीमारियूं थींदियूं। अहिड़े नमूने सां ॿारु जीअं वॾो थींदो आहे त पोइ असां उनजी थोरी ठोस ग़िज़ा कंदा आहियूं ऐं उमिरि जे हिसाब सां पोइ उनजी असां ग़िज़ा वधाईंदा रहंदा आहियूं। सही, बिल्कुलु तव्हां सुठो ॿुधायो। असांजा नाज़रीन जेके भेणूं मुंहिंजा भाइर ॿुधी रहिया हूंदा ऐं उहो उन ते अमल कंदा। ऐं डॉक्टर साहब, हीअ जेको आहे माण्हू खाइनि पिया, असांजा भाउ भेण जेके हिन इहो पान गुटको आहे, सुपारी आहे, मेनपुड़ी आहे, सो इन मां कहिड़ियूं वात जूं जेके बीमारियूं थियनि थियूं उहे कहिड़ियूं आहिनि? असल में ही जेके बि गुटको आहे, पान आहे या ही जेके ज़हरीलियूं सुपारियूं आहिनि, ही तमामु घणियूं जेके आहिनि सो नुक़सानु करणु आहिनि। सम्झो कि हिकिड़ो इहो नशो थी थो वञे, पोइ माण्हू बार बार इहो खाए थो त उनमें वात जा पची पए थो, वात में मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॻोड़ा थी था वञनि, अल्सर थी था वञनि। एतिरे ताईं जो ॿार जो वात सुकिजी वेंदो आहे या वॾे माण्हू जो बि बार बार खाइण सां फाइब्रोस थी वेंदो आहे, उहो वात खोले बि न सघंदो आहे। ऐं जे मुसलसिल उहो हलंदो रहंदो आहे त अॻियां हली कैंसर जी सूरत जेको आहे इख़्तियार करे वेंदो आहे ऐं माण्हू बिल्कुलु ॻाल्हाइण जे खाइण जे क़ाबिल बि न रहंदा आहिनि। ऐं असां कैंसर वार्ड में ॾिठा आहिनि तमामु घणा माण्हू एरियाज़ जिन में ही वधीक पान गुटको जीअं ठटो आहे, मिरपुखास आहे, त इन्हनि इलाइक़नि जा काफ़ी माण्हू आहिनि जेके मुंहं जे कैंसर में मुब्तला आहिनि। ज़ुबान जो कैंसर, मुंहं जो कैंसर ऐं पोइ ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में मीन्स के जहिड़ा ज़िंदा हूंदा आहिनि तहिड़ा न हूंदा आहिनि। माण्हू खाई न सघे, ॻाल्हाए न सघे त बाक़ी ज़िंदगी खे माण्हू छा इंजॉय कंदो? बिल्कुलु सही तव्हां चयो। डॉक्टर साहब, हीअ जेको लेट नाइट में अॼुकल्ह ही नौजवान ऐं असांजा ॿार ही सॼी राति मोबाइल पिया यूज़ कनि, ॾींहं जो वरी निंड्रूं पिया कनि, त इन ते सिहत ते कहिड़ो असरु थो पए? ॾिसो, अलाह साईं जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो निज़ाम आहे त बाबा ॾींहं जो तव्हां उथो, अलाह जे नाले सां शुरूआति करे तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में वञो। जे स्टूडेंट आहे त पंहिंजी पढ़ाई लाइ वञे, जेकॾहिं उनजा वालदेन आहिनि उहे पंहिंजी रोज़ी रिज़्क़ लाइ निकिरी वञनि ऐं राति जो अलाह साईं आराम जे लाइ रखी आहे। ॾिसो त अलाह साईं लेट नाइट में मीन्स के का अहिड़ी इबादत बि फ़र्ज़ु न रखी आहे। इन जो सबबु इहो आहे त सॼो ॾींहुं माण्हू ज़ाहिरा कमकार करे थो त उनजो ज़हन जिस्म थकिजी पए थो, त उनखे प्रॉपर आराम जी ज़रूरत आहे। त अलाह साईं राति असांजे आराम जे लाइ, पर हीअ जेको असां मॉडर्न फैशन करे छॾियो आहे त सॼी राति जागूं, सॼी राति मोबाइल ॾिसूं, टीवी ॾिसूं ऐं सुबुह जो जेको आहे सुबुह सुता पिया वञूं, न पंहिंजे कॉलेज वञूं, न पंहिंजे स्कूल में वञूं, त पोइ उहो त असांजो पंहिंजो सरासर नुक़सानु आहे। जेको माण्हू सॼी राति सुतो न हूंदो, कलाक ॿ सुम्हण खां पोइ क्लास में वेंदो छा सम्झंदो, या माना कंहिं बि रोज़ी रिज़्क़ लाइ वेंदो, उते त हुनखे निंड पई ईंदी। त हू जेको बि प्रॉपर पंहिंजो कमु आहे उहो सही सरंजाम ॾींदो कोन, त पोइ उन जा तमामु घणा नुक़सान थींदा हुनखे। स्टूडेंट आहे त पढ़ाई में जेकॾहिं को रोज़ी रोज़गार वारो आहे त उनखे उन जॻह तां बि कढी छॾींदा त बाबा तूं निंड्रूं करणु आयो आहीं या कमु करण लाइ। मुंहिंजो मशवरो आहे त अलाह साईं जे सिस्टम जेको आहे उनखे असां फॉलो कयूं, पंहिंजो जेको आहे सो कमकार सॼे ॾींहं में करे, राति जी इशा जी नमाज़ खां पोइ माण्हू वधि में वधि 9-10 बजे माण्हू पंहिंजो आरामु करे, छाकाणि त 24 कलाक में घटि 7 खां 8 कलाक
असांजे जिस्म ऐं दिमाग़ खे आराम जी ज़रूरत हूंदी आहे, तॾहिं ॿिए ॾींहुं वञी उहो सही कमु कंदो। बिल्कुलु। असांजा नाज़रीन जेके असांजा भाउ भेण आहिनि, असांजा नौजवान अगरि ही तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहिनि त उहे उहे अमल बि कंदा। जीअं त डॉक्टर साहिब ॿी जेका वाक आहे उहा केतिरी ज़रूरी आहे गोॾनि जे सूर लाइ, जेके असांजे भाउ भेणनि खे थियनि था या वॾी उमिरि में अची थियनि थो, त इहो वाक केतिरो ज़रूरी आहे? वाक जेको आहे सो असांजी ज़िंदगी लाइ तमामु अहम आहे, पर असां जेको आहे हिन नफ़्सा नफ़्सी जी दौर में एतिरा बिज़ी थी आहियूं जो माना असां पंहिंजे लाइ टाइम कोन था कढूं। सुबुह जी वाक लाज़मी आहे, उन सां असांजो जिस्म जेको आहे सो चुस्त तवानो रहंदो ऐं उन सां तमामु घणा फ़ाइदा आहिनि। ब्लड प्रेशर न थींदो ऐं उन में दिलि जूं बीमारियूं न थींदियूं। उनखे शुगर वारो जेकॾहिं मरीज़ आहे त उनखे फ़ाइदो थींदो, जंहिंखे शुगर न आहे त उनखे डेवलप न थींदी। वाक माण्हू इवनिंग में बि करे सघे थो बिल्कुलु, ऐं मॉर्निंग में बि करे सघे थो, पर माना मॉर्निंग में जीअं हिकिड़ो माण्हू फ्रेश हूंदो आहे, बिल्कुलु जिस्म बि फ्रेश हूंदो आहे, ॾाढो थधि वारो माहौल हूंदो आहे, त माण्हू सुकून सां जेको आहे वाक कंदो आहे। ऐं असां जेतिरो माना सही तरीक़े सां वाक कंदासीं त माना असांजो जिस्म अकिड़िजंदो कोन, माना सुस्तु न थींदो ऐं गोॾा या जेके बि असांजूं मसल्स जॉइंट आहिनि उन्हनि जी मूवमेंट थींदी, त इहे जेके न कमु करण जे करे या सॼो ॾींहुं AC में कंफर्ट ज़ोन में हुजण जे करे जेके तकलीफ़ थियनि थियूं उन खां छुटकारो मिली वेंदो। बिल्कुलु, इलाही सुठी ॻाल्हि। असांजा नाज़रीन ॿुधी रहिया हूंदा, असांजा भाउ भेण बि ॿुधी रहिया हूंदा ऐं उहो अमल कंदा, वाक कंदा। मॉर्निंग में टाइम मिले, अगरि सुबुह इवनिंग में थो मिले त इवनिंग जो में कंदा वाक। जीअं त डॉक्टर साहिबु हाणे असां रूह जी ग़िज़ा था थोरी वठूं त पाण मौसीक़ी था ॿुधूं। जीअं तव्हां छा था ॿुधायो रुखसार साहिबु असांखे? अॼु असां तव्हांखे उस्ताद बुखारी जो कलाम ॿुधाईंदासीं, जेको असां पाण कंपोज़िंग कई आहे। हीअ धुन जेको असांजो हाल आहे। कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, कॾहिं खूह बि लटिजी वेंदा आहिनि। ए दिलड़ी चरी ईअं थींदो आहे, कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा। प्यार दरिया दरिया प्यार दरिया दरिया मिठ इंसान इंसान भी मटिजी थो वञे। प्यार दरिया दरिया लटिजी थो वञे। प्यार दरिया दरिया लटिजी थो वञे। नेठ इंसान इंसान भी मटिजी थो वञे। प्यार दरिया दरिया भी लटिजी थो वञे। मञा थो त सजण सभिनी वसिफ़े सोन आई। मां मञा थो त सजण सभिनी वसिफ़े सोन
सभिनी वस पे सोन आई पर गजब जो सचो सोन बिगड़ी तो वञे पर गजब जो सचो सोन बिगड़ी तो वञे इंसान भी मटिजी थो वञे प्यार दरिया थो वञे प्यार दरिया बि लटिजी थो वञे इश्क वॾी आफत हुस्न आबाद मगर इश्क वॾी आफत हा ॿुधो थम हा ॿुधो थम ॿुधो थम तकॾहिं बाद बि छॾिजी थो वञे हा ॿुधो थम तकॾहिं बाद बि छॾिजी थो वञे इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया प्यार दरिया दरिया बि लटिजी थो वञे बाज़ बंदूक शिकारीअ खां छुटे थी पोइ ते ला 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 बाज़ बंदूक शिकारीअ खां छुटे थी पोइ ते बाज़ बंदूक शिकारीअ खां छुटे थी पोइ ते जो फटे थो सो कॾहिं पाण बि फटिजी थो वञे जो फटे थो सो कॾहिं पाण बि फटिजी थो वञे इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया दरिया बि लटिजी थो वञे प्यार दरिया दरिया बि लटिजी थो वञे चंद्र हटंदे वॾी वीर हटी भी दिया चंद्र हटंदे वॾी वीर हटी भी दिया घूर घट जे
इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया बेहतरीन उस्ताद बुखारी जो कलाम तव्हां ॿुधायो, इश्क खे आफ़त चयो आहे उस्ताद बुखारी ऐं मटिजण जी ॻाल्हि कई आहे। त मां तव्हांखे नाज़रीन चवंदसि त पंहिंजे रिश्तनि खे जोड़े रखियो ऐं कॾहिं बि मटिजो न। इन करे जेके उहिदा हूंदा आहिनि इहे मटिजण लाइ न हूंदा आहिनि ऐं पंहिंजे प्यार सां हलो ऐं ज़िंदगी प्यार सां गुज़ारियो ऐं पंहिंजनि रिश्तनि खे जोड़े रखो। जीअं त नाज़रीन मूंसां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन हमेशह ख़ुशि रहो ऐं ज़िंदगी इलाही नंढड़ी आहे ऐं ज़िंदगी जो हर पल तव्हां इंजॉय कयो। कहिड़ी ख़बर असां सुभाणे न हुजूं, इन करे ज़िंदगीअ खे इंजॉय कयो ऐं ज़िंदगीअ में माफ़ी ॾियणु सिखो। जेके नॉर्मल माण्हू हूंदा आहिनि उहे दरगुज़र कंदा आहिनि, माफ़ी ॾींदा आहिनि ऐं जेके एबनॉर्मल माण्हू हूंदा आहिनि उहे कंहिंखे न माफ़ी ॾींदा आहिनि न दरगुज़र कंदा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि खां तव्हां परे रहियो जेकॾहिं तव्हांखे ज़िंदगी सुठी गुज़ारणी आहे। जीअं त डॉक्टर साहब ॿुधायो त हीअ जेके चमड़ी जूं बीमारियूं आहिनि ॿारनि में थियनि थियूं, वॾनि में थियनि थियूं, मौसम जे करे या मौसम खां अलावा बि थियनि थियूं, इहे कीअं थियनि थियूं, इन जा उपाउ ॿुधायो त न थियनि। जी, ॿारनि में जेके ख़ासि चमड़ी जूं ॿ टे बीमारियूं आहिनि जेके ख़ासि करे बरसाति जे मौसम खां पोइ थींदियूं आहिनि। हूअं त सॼे साल में कॾहिं बि थी सघे थी, जीअं सियारे में ख़ुश्की जे करे चमड़ी जूं बीमारियूं थींदियूं आहिनि, ऊन्हारे में मुख़्तलिफ़ चमड़ी जा इन्फेक्शन थींदा आहिनि। पर जेके बरसाति खां पोइ जेको ॿारनि में ख़ासि करे टीनिया पीडस जेको आहे सो ॿारनि खे पेरनि में जेको आहे फंगल इन्फेक्शन थींदा आहिनि, या माण्हू जेको मुसलसिल जोराबा वग़ैरह पाए थो या मुसलसिल घणो पाणी में पेर वग़ैरह या पाणी जो घणो इस्तेमालु जेको पेरनि सां थिए थो, अहिड़े माहौल में रहंदा जिते पाणी घणो आहे, बार बार पाणी पेरनि खे लॻे थो, त उते ॿारनि खे जेको आहे सो फंगल इन्फेक्शन थींदो आहे जंहिंखे असां टीनिया पीडस चवंदा आहियूं। उनखां अलावा ॿारनि में ॿी हिकिड़ी आम बीमारी थींदी आहे जेका असांखे स्केबीज़ चवंदा आहियूं। उहा स्केबीज़ रॻो ॿारनि में न पर तमामु घण वॾनि में हर उमिरि जे माण्हू में थींदी आहे ऐं उनजो एॾो नुक़सानु आहे जो माना घर में हिकिड़े माण्हू खे थी त सॼे घर उन सां जेको आहे सो वठिजी वेंदो आहे। पोइ उन खां जेको आहे सो बचाव जा उपाय इहे आहिनि त असां पंहिंजे पाण खे जी स्केबीज़ चमड़ी जी ख़ारिशी बीमारी आहे, उनखे असां स्केबीज़ चवंदा आहियूं। उहा ॿारनि में ऐं वॾनि में साॻे तरीक़े सां जेको आहे सो आम आहे ऐं उनजो इहो आहे त घर में जेकॾहिं हिकिड़े फ़र्द खे आहे त उहा ॿिए ॾे बि ट्रांसफर थी वेंदी। मिसाल हिकिड़े माण्हू खे बीमारी आहे, उन टावल इस्तेमालु कयो, उहो ॿिए इस्तेमालु कयो या साॻे बेडशीट ते सुम्ही पिया त उहा उन ॾे ट्रांसफर थी वेंदी। तॾहिं हिन जो हिकिड़ो त उपाय इहो आहे त माना सफ़ाई, हर जॻह ते सफ़ाई खे इन लाइ जेको आहे सो निसफ़ ईमान चयो वियो आहे, छाकाणि त अधु खां घणियूं बीमारियूं जेके आहिनि असांजी सफ़ाई न हुजण जे करे आहिनि। त असां बारिश जे मौसम में जेको आहे सो जेकॾहिं ॿाहिरि मजबूरी में किथे भिॼी वञूं था पेर, त जीअं माण्हू घर अचे त नीम गरम पाणी सां पंहिंजे पेरनि खे पंहिंजे सॼे जिस्म खे धोई साफ़ु करे। ऐं उनखां अलावा जीअं स्केबीज़ बीमारी आहे जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे लॻे थी त उनजो एहतियात करे माण्हू आइसोलेट थिए। माना जेकॾहिं मिसाल मूंखे आहे त मां पंहिंजो टॉवल अलॻि कयां, पंहिंजी बेडशीट अलॻि कयां, त जीअं ॿियो घर जो को बि भाती उहा इस्तेमालु न करे। जेकॾहिं ग़लतीअ सां या ॼाणे वारे हुन कई त पोइ हू बि वठिजंदो। पोइ नतीजो इहो निकिरंदो आहे त हिकिड़े खे थींदी आहे बीमारी त पोइ सभिनी खे ट्रीटमेंट वठणी पवंदी आहे। जेसि ताईं सभई न वठंदा त पोइ हिकिड़े मां ॿिए खां टियों, पोइ इहो सॼो ॾींहुं सभु पिया खणंदा पिया ऐं सभई परेशान हूंदा ऐं ॿार वीचारा त मासूम हूंदा आहिनि, पोइ जेके ॻाल्हाए न सघंदा आहिनि पोइ सॼो ॾींहुं रुअंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे, त बहितर आहे त माण्हू थोरो एहतियात करे, छाकाणि त एहतियात इलाज खां वधीक बहितर आहे।
बिल्कुलु असांजा नाज़रीन जेके ॾिसी रहिया हूंदा तव्हांखे भेणूं भाइर ऐं ईअं ई कंदा बि ऐं डॉक्टर साहिबु ॿियो वरी आहे त असांजो जेके भेनरूं आहिनि ॿाहिरि पंहिंजे ॿारनि खे सही ग़िज़ा नथा खाराइनि त छा उन जे करे बि सिहत ते असरु थियनि था? असल में ॾिसो जेतिरो माण्हू जिस्मानी तरीक़े सां मज़बूत हूंदो त उनजी क़ुवत मुदाफ़ियत एतिरी सुठी थींदी। जे ॿारु कमज़ोर हूंदो त उनजे अंदरि में जेका फ़ौज आहे जेका जरासीम सां मुक़ाबिलो कंदी आहे उहा ऑटोमेटिकली घटिजी वेंदी आहे ऐं ई जिस्मानी जेका वाधवी जा ग्रोथ आहे इन जो दारो मदार ग़िज़ा ते आहे। जेकॾहिं मदर्स पंहिंजे ॿारनि खे प्रॉपर सही तरीक़े सां ग़िज़ा खाराईंदियूं जंहिंमें माना मुतवाज़न ग़िज़ा न ई सिर्फ़ु जेको अॻो चांवर पियो खाए त चांवर पियो खाए, ईअं न मुतवाज़न ग़िज़ा माना जंहिंमें सब्जियूं बि अची वञनि, गोश्त बि अची वञे, चांवर बि अची वञनि, विटामिन्स बि अची वञनि, सभई जेकॾहिं हूंदियूं त जिस्म ताज़ो तवानो रहंदो त पोइ हल्को फुल्को जेको बि इन्फेक्शन आहे उहो जिस्म में दाख़िल थी ई कोन सघंदो। उनजे जिस्म जी एतिरी फ़ौज मां स्ट्रांग हूंदी जेका उहा उनखे डेवलप थियण ई कोन ॾींदी। त ग़िज़ा जेको आहे सो ॿारनि जे लाइ मुतवाज़न ग़िज़ा तमामु अहम आहे। सही, यानी ग़िज़ा ॿारनि लाइ सही हुजणु घुरिजे। जी बिल्कुलु। जी त डॉक्टर साहिबु ही जेको असांजा नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे माइरूं पंहिंजो थञ ॾियनि थियूं ऐं वरी ॿाहिरि डॿा जेके खीर जा उहे बि उन्हनि खे खीर पीआरनि थियूं त उहे केतिरा नुक़सानकार आहिनि या हानिकार आहिनि असांजे ॿारनि लाइ? असल में माउ जे खीर जो त को नेमल बदल आहे ई कोन। माना माउ जे खीर जो हिकिड़ो फुड़ो माना जे ₹1,00,000 जो दॿो आहे न उन खां बि हिकिड़ो फुड़ो वधीक अहम आहे। ठीकु आहे, का अहिड़ी मजबूरी आहे जंहिंमें माउ बीमार आहे या जंहिंजे करे माउ फीड नथी करे, सफ़ा घणी मजबूरी आहे, माउ वर्किंग मदर आहे, हुनखे पोइ के ड्यूटी जॉइन करणी आहे, शहर खां परे आहे, त इन कंडीशन में माण्हू कॾहिं कॾहिं करे सघे, पर आमतौरु जेको दॿे जो खीरु आहे उहो नुक़सानकार हूंदो आहे। वरी असां ॾियूं बि फीडर सां, उन फीडर जी सफ़ाई रहे न, उनखे सही असां मिक्स कयूं, केॾीमहिल छिॾो त केॾीमहिल घाटो, पोइ अमूमन जेके आहिनि सो ॿार दस्त, उल्टी, पेट में गैस, बदहाज़मी, उन जे करे ॿार मुबतला हूंदा आहिनि। पोइ छा थींदो जो बार बार जॾहिं उहे थींदा त पोइ ॿार अॻियां हली कमज़ोर थी वेंदो आहे। त असां त बिल्कुलु 6 महीननि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माउ जो खीरु रिकमेंड कंदासीं। कंहिं मजबूरी जे तहत जेकॾहिं आहे पोइ बि सफ़ाई सुथराई सां, कंहिं कप सां, चमचे सां, उन जी बि सफ़ाई मेंटेन करे उहो माण्हू ॾेई सघे थो मजबूरी में। बाक़ी हाणे त जेको हिकिड़ो रूटीन आदत थी वई आहे त हर ॿार खे फीडर ॾियणो आहे, खीरु ॾियणो आहे, ऐं कुदरती अलाह साईं माउ में खीर जी का बि कमी न ॾींदी आहे। जेके चवंदियूं आहिनि न खीरु घटि थो अचे, खीरु कॾहिं बि घटि न थी सघंदो। माउ कमज़ोर हुजे, हेल्दी हुजे, अलाह साईं हुनखे पेट में पंहिंजी ग़िज़ा मुहैया कई आहे 9 महीना, त पेट खां निकिरण खां पोइ कीअं हुनखे माउ खे खीरु घटि ॾेई सघे थो। बसि इहो थोरो माउनि खे सम्झाइणु पवंदो आहे असांखे। कुझु सम्झी वेंदियूं आहिनि, कुझु न सम्झंदियूं आहिनि। बसि ॿुधी रही हूंदियूं असांजियूं भेनरूं ऐं इनशाला हिन ते अमल बि कंदियूं ऐं पंहिंजो ई फ़ाइदो अथनि। जेकॾहिं अमल कंदियूं त पंहिंजा ई हुनजा बछड़ा सही रहंदा। जी त डॉक्टर साहिबु असां वटि साजो हिकिड़ी कॉल आई पर डिस्कनेक्ट थी वई। यानी अवर एज जो अधु उमिरि जो यानी माण्हू उहो पुछे पियो त अदा त उनखे शुगर हुई, त हू पुछे पियो त शुगर जा अहिड़ा के उपाउ ॿुधायो त हू माना उन मां बची सघे या उनखे रेमेडी अहिड़ी मिले जो उन रेस्ट में अचे या अहिड़ी खुराक अहिड़ियूं दवाऊं खाए त उहो सही रहे उनखां। असल में शुगर जेका आहे सो असांजे जिस्म में जेका लबो हूंदो आहे, पेनक्रियाज़ हूंदो आहे, उन मां हिकु ख़ासि रतूबत निकिरंदी आहे जंहिंखे असां इंसुलिन चवंदा आहियूं। पोइ असां जेका बि मिठियूं शयूं खाऊं था जिन में शुगर आहे, उहा असां जॾहिं खाऊं था त कुदरती तरह उन्हनि खे माना जज़ब करणु घटि करण में जेको आहे सो कुदरती सिस्टम आहे, जेका इंसुलिन आहे उहा पैदा थींदी आहे, त पोइ उहा उनखे कंट्रोल थींदी आहे। हाणे जॾहिं बि कंहिं बि शइ जी ज़्यादती थी न, माना तमामु घणो असां मिठो खाधोसीं, हिकिड़ो हुनजी हिकिड़ी कैपेसिटी हूंदी आहे न लबे जी इंसुलिन पैदा करणु, कैपेसिटी खां ॿाहिरि वेंदासीं त ज़ाहिर आहे पोइ उहा इंसुलिन एतिरी न पैदा थींदी, त पोइ उन जे करे जेका असां शुगर खाईंदा आहियूं। साॻी कॉल अची वई आहे ऐं तव्हां सां उहो ॻाल्हाइण था चाहिनि। जी जी बिल्कुलु। तव्हां पंहिंजी ज़बानी ॿुधाईंदो, तव्हां ॿुधो। जी जी बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम अदा, तव्हां किथां पिया ॻाल्हायो? जी जी ॿीहर तव्हां सवाल कयो। आवाज़ सही न पियो अचे। हा हा दा
हा डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो चए पियो त मुंहिंजी शुगर वधी पई वञे। हा शुगर जो प्रॉपर इहो आहे त माण्हू पहिरियां पंहिंजो डाइट कंट्रोल में रखे, ठीकु आहे। मिठियूं जेके आहिनि ख़ासि करे वाइट शुगर आहे उहा इस्तेमालु न करे, जेका असां ख़ासि करे चांहि में पियूं था या तमामु घणियूं मिठाइयूं खाऊं था जेके आहिनि उहे घटि करे, रोज़ाने जे बुनियाद ते हू वॉक करे ऐं उनखां पोइ प्रॉपर कंहिं बि सुठे डॉक्टर सां फिज़िशियन सां राब्तो करे त उहो ट्रीटमेंट कंदो। बिल्कुलु शुगर जेको आहे सो इलाज वारी बीमारी आहे ऐं इलाज खां पोइ कंट्रोल में थी वेंदी। इहो आहे त माना वॾी एज में थींदी या ॿारनि में ख़तमु कोन थींदी सॼी ज़िंदगी, पर ट्रीटमेंट सां माण्हू पूरी ज़िंदगी जेतिरी बि हुजे 50 साल 60 साल 70 साल हू सुकून सां गुज़ारे सघे थो। बिल्कुलु कंट्रोल में रहंदी। कंट्रोल में न रहण में बि असांजा पंहिंजियूं जेके आहिनि सो कमियूं पेशियूं हूंदियूं आहिनि। हाणे मिसाल आहे असां शुगर बि इस्तेमालु कयूं, वाइट शुगर बि खाऊं, मिठियूं शयूं बि खाऊं, पोइ टेबलेट खाऊं, पोइ टेबलेट जो त को फ़ाइदो कोन थींदो। पोइ माण्हू अॻियां होॾां इंसुलिन इंजेक्शन लॻाईंदा आहिनि। पर त अॼु हिकिड़ो ॾींहुं भला चांहि पियूं था मिठी, हिकिड़े ॾींहुं चांहि मिठी माना तो जेको महीने जी इंसुलिन इंजेक्शनूं लॻायूं उन ते बि माना भारी पइजी वेंदो आहे। त माण्हू ॾिसो ज़िंदगी में जेकॾहिं माण्हू सिहतमंद आहे त पोइ हर शइ सुठी लॻे थी, खाइणु पीअणु घुमणु फिरणु सभु शइ। जेकॾहिं माण्हू खे सिहत न आहे त कुझु बि न आहे, चाहे करोड़नि जो मालिक हुजे। त मुंहिंजो इहो मैसेज हूंदो त माण्हू पंहिंजो वधि में वधि पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखे। ठीकु आहे, सिहत आहे त सभु कुझु आहे, सिहत न आहे त कुझु बि न आहे। ऐं बिल्कुलु कंट्रोल वारी बीमारी आहे शुगर। ट्रीटमेंट सां असांजी जेका डाइट मॉडिफिकेशन आहे, ग़िज़ा में जेका तवाज़न हुजे, वर्ज़िश कयूं त बिल्कुलु कंट्रोल थींदी। सही, ॾाढी सुठी ॻाल्हि। जीअं त डॉक्टर साहब हाणे असां मौसीक़ी था ॿुधूं। बिल्कुलु। जीअं त नाज़रीन तव्हां डॉक्टर साहब जूं बि ॻाल्हियूं ॿुधी रहिया हो ऐं नाज़रीन असां वटि तव्हांजे लाइ रूह जी ग़िज़ा बि आहे त असां ॿुधूं था मौसीक़ी। रुख़सार अली तव्हां छा था ॿुधायो असांखे? बाबा मामा अली हसन कमरानी जो कलाम आहे, धणी अंदरि इल्तिजा कई अथई। तोखे चारो ना है चवण के वसंदड़ शहर वीरान करी, के वसंदड़ शहर वीरान करी, के वसाई वाहन कंहिंखे बेकन बख़्शी बकरीअ जी, किन खे धणी बख़्शी धण हो, किन खे पाली पाल किन में, किन खां पीहाई पाहण, किन खे दान न ॾी दमड़ी, किन खे माया बख़्शी मण, तेलाऊं ताहण था ॾकन लिंग लतीफ़ जा, हिकु तूं ई तूं बस तूं ई तूं, 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 ओ मौला हिकु तूं ई तूं बस तूं ई तूं, हिकु तूं ई तूं बस तूं ई तूं, हिकु तूं ई तूं बस तूं ई तूं, हिकु
हिकु तूं ई तूं बसि तूं ई तूं हिते बागन में हिते बागन में हिते बागन में हिन गुलशन में ऐं गुलाबन में हिते बागन में हिन गुलशन में ऐं गुलाबन में झर जबलन में महलातुन में ऐं किताबन में हिन दिल जे अंदर हिन दिल जे अंदर सुहिणा साईं सुही तूं हिकु तूं ई तूं बसि तूं ई तूं हिकु तूं ई तूं बसि तूं ई तूं बहारिया दिलदारिया तोड़ियारिया हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह जा बहारिया दिलदारिया तोड़ियारिया जो चाहो तो सो ठाहियो सभु शइ प्यारिया जो ठाहियो तो सो हो जो ठाहियो तो सो ठाहियो तो जो ठाहियो तो सो ठाहियो सभु शइ प्यारिया अची गम वञनि अची गम वञनि वठां नाव तुंहिंजो सभु लाही तूं हिकु तूं ई तूं बसि तूं ई तूं हिकु तूं ई तूं बसि तूं ई तूं हसन चए कंबराणी तुंहिंजो आया मां हो अली हसन चए 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 कंबराणी तुंहिंजो आया तुंहिंजा थोरा वॾा नथो लाहे सघां पियो ॻायां मां तुंहिंजा थोरा वॾा तुंहिंजा थोरा वॾा नथो लाहे सघां पियो ॻायां मां मुंहिंजो को बि नाहे मुंहिंजो को बि नाहे बसि तोखां सिवा मुंहिंजो आई तूं हिकु तूं हिकु तूं ई तूं बसि तूं ई 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 तूं तमाम बेहतरीन कला
कलाम ऐं इलाही सुठो आवाज़ जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं घणनि भेण भाइरनि खे चांहि जा कप बि हथ में हूंदा ऐं असांजो प्रोग्राम तव्हांखे सुठो लॻी रहियो हूंदो जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं नंढड़ी साई ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं मुस्कुराहटूं ॾेई रहिया हूंदो ऐं इलाही सुबुह जो थधिड़ो पहर सुठो गुज़ारे रहिया हूंदो प्यार में पंजाइप में पंजनि सां जीअं त नाज़रीन असां सां अॼु डॉक्टर इम्तियाज़ अली चनड़ गॾु आहे ऐं पाण तव्हांखे इलाही बीमारियुनि जे बारे में ॿुधाए रहियो आहे जी डॉक्टर साहब ॿुधायो त सुठी ज़िंदगी कीअं गुज़ारिजे के अहिड़ा उपाउ के खुराकूं सुठी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ जेको आहे सो माण्हू खे पंहिंजी सुठी प्लानिंग हुजे पंहिंजी जेको आहे सो ज़िंदगीअ जा जेके बि मसइला आहिनि उनखे माण्हू सही तरीक़े सां उनखे सॉल्व करे पंहिंजी सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखे हुनखे सिहत हूंदी ज़िंदगी सिहत सां वाबस्ता आहे सुठी सिहत आहे त सुठी ज़िंदगी आहे माण्हू कीनो हसद जेका आहे सो उनखे छॾे माण्हू पंहिंजी अॻियां ज़िंदगी न वधे पंहिंजी मंज़िल खे सही सिमत में जेको आहे सो उन ॾांहुं सफ़र रवां दवां रखे पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे घर वारनि सां पंहिंजे कलीग सां पंहिंजे उस्तादनि सां सुठे तरीक़े सां पेश अचे त ज़िंदगी बिल्कुलु ख़ूबसूरत आहे ऐं आसान बि आहे बसि हुनखे असां थोरो प्लानिंग सां थोरो तरीक़े सां जेकॾहिं गुज़ारींदा त ज़िंदगी अलाह साईं जे तरफ़ां तमामु ख़ूबसूरत तोहफ़ो आहे तव्हां बिल्कुलु सही चयो ऐं डॉक्टर साहब ॿुधायो त इहे जेके असांजा भाउ भेण आहिनि या प्रोफेशनल जेके माण्हू आहिनि सुबुह जो ऑफिसनि ॾे वञनि था त उहो नाश्तो नथा करे वञनि के कनि था त इहो जेको ब्रेकफास्ट आहे नाश्तो केतिरो ज़रूरी आहे असांजी सिहत लाइ चवंदो आहियां त माना नाश्तो जेको आहे सो असांजे जेके बि 3 टाइम ग़िज़ा ॼाण उन मां सभिनि खां वधीक अहम आहे ॾिसो असां राति जो सुम्ही पऊं था 10 बजे या 11 बजे सॼी राति माना असां सम्झो बुख ते आहियूं पोइ जेका असांजी ग़िज़ा असांजे जिस्म में जेका आहे जमा थियल हूंदी आहे तवानाई उहो जिस्म इस्तेमालु पियो कंदो आहे जेकॾहिं सुबुह जो असां वरी नाश्तो बिना पेट जे या ख़ाली चांहि जे कोप ते वेंदासीं त पोइ असांजे जिस्म में तमामु घणी कमज़ोरी पैदा थींदी हिकिड़ो 6 खां 8 कलाक माण्हू पहिरियां राति जो बुखियो वरी सुबुह जो 8-9 बजे वञे 2 बजे ताईं वरी बुखियो हुजे त हुनजे जिस्म खे जेका तवानाई खपंदी ज़िंदगी खे मुसलसिल मुतवाज़न रखण जे लाइ सिहतमंद रखण जे लाइ त उहो माना न मिलंदी हुनखे तवानाई ज़ाहिर आहे जॾहिं जिस्म में तवानाई ताक़त न हूंदी त उहो जेको बि कमुकारु कंदो उहो सही तरीक़े सां सर अंजाम न ॾींदो अॻियां हली परेशानी थींदी थोरी बि किथे कमी पेशी थी कम जी ज़्यादती थी त उहो माण्हू उते जेको आहे सो बीह वेंदो आहे बीमार थी पवंदो आहे पोइ वरी दवाउनि जा बुक हूंदा आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं असां डॉक्टरनि जे वरी चढ़ी वेंदा आहिनि पोइ असां इन करे चवंदा आहियूं त बाबा माण्हू पंहिंजे सुठी सिहत जो ख़्यालु रखे त जेतिरो माण्हू सही पंहिंजी सिहत जो ग़िज़ा जो ख़्यालु रखंदो ओतिरो डॉक्टर खां दूरि रहंदो जी जी नाज़रीन असांजा ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि ऐं ईअं ई कंदा अमल कंदा डॉक्टर साहब हीअ जेको असां बेतरतीब जेके असांजा भाउ भेण खाइनि था पिया खाधो टाइमिंग न हूंदी आहे केॾीमहिल 12 बजे खाई छॾनि केॾीमहिल 1 बजे केॾीमहिल राति जो 2 बजे या ॾींहं जो बि ईअं टाइमिंग न आहे सेट थियल हूंदी असांजे फूड जी खाधे जी त पोइ उन सां कहिड़ा सिहत उन सां जेके बि माना बे टाइम माण्हू खाधो खाए थो न त पोइ असांजे हाज़मे ते तमामु घणो ख़राबु असरु पए थो ॾिसो हर शइ पंहिंजे टाइम सां माना सुठी लॻंदी आहे न हाणे मिसाल नाश्ते जो टाइम सुबुह जो असां चऊं नाश्तो असां 2 बजे कंदासीं वरी मंझंदि मानी असां 6 बजे खाईंदासीं राति जी मानी असां 1-2 बजे खाईंदासीं त उहो हज़म कीअं थींदो असां सुबुह जो नाश्तो कंदासीं पंहिंजे कमुकार सां निकिरी वेंदासीं त जेको असांजो सुबुह जो नाश्तो आहे 4-5-6 कलाक में हज़म थी वेंदो जिस्म में तवानाई मिलंदी असां पंहिंजो कमुकार बि सही कंदासीं वरी पंहिंजो प्रॉपर मंझंदि जो टाइम आहे ग़िज़ा खाईंदासीं थोरो रेस्ट ॾींदासीं जिस्म में वरी असां शाम जो पंहिंजे कमुकार सां हिकिड़ो बे टाइम ग़िज़ा जो को ख़ासि फ़ाइदो न हूंदो आहे या त माण्हू सफ़ा सुकिजी वेंदो या त बसि फैटी थी वेंदो वेठो हूंदो रगो पियो खाईंदो त बे टाइम में ग़िज़ा जो को ख़ासि फ़ाइदो कोन्हे उनखां एहतियात करणु खपे हर शइ टाइम जी सुठी लॻंदी आहे न त मिसाल असां चऊं त इहो जेको ॾिसो अलाह साईं जो बि हिकिड़ो सिस्टम आहे न सिजु सुबुह जो उभिरे थो चंड राति जो उभिरे थो त
त जीअं कुदरती जो सिस्टम आहे असां बि उन सिमत में हलूं त रूटीन वधीक सां हलूं। बहितर आहे। जी सही, बिल्कुलु सुठी ॻाल्हि, तव्हां बिल्कुलु सही चयो। असांजा नाज़रीन उन ते अमल कंदा, स्पेशली जेके अॼुकल्ह असांजा नौजवान आहिनि उहे ईअं था कनि, बहितर तरीक़ो खाधो बेटाइम। जीअं त रुखसार अली, तव्हां असांखे हाणे छा था ॿुधायो? ये असां तव्हांखे ज़ाहिद शेख जो कलाम ॿुधाईंदासीं, तमामु ख़ूबसूरत मारूड़नि ते लिखियो अथई। जो कौम जियारे जो जो कौम जियारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर, चपनि ते मुर्कूं सचा सबाजा। हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर, चपनि ते मुर्कूं सचा सबाजा। उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा मिठा अबाणा, उहे त मुंहिंजा पिरी पियारा। हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर, चपनि ते मुर्कूं सचा सबाजा। हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर, चपनि ते मुर्कूं सचा सबाजा। मोहब्बतूं इश्क प्यार जिन वटि, प्रीत जो पंध पार जिन वटि। हा मोहब्बतूं इश्क प्यार जिन वटि, प्रीत जो पंध पार जिन वटि, पार जिन वटि। न ऐब जिन में न आर जिन वटि, न ऐब जिन में न आर जिन वटि। निभाए ॼाणनि तानी हन्यारा, न ऐब जिन में न आर जिन वटि। निभाए ॼाणनि तानी हन्यारा। इहे त मुंहिंजा मिठा अबाणा, इहे त मुंहिंजा मिठा अबाणा, इहे त मुंहिंजा पिरी पियारा। हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर, चपनि ते मुर्कूं सचा सबाजा। हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर, चपनि ते मुर्कूं सचा सबाजा। दुखन बुखन में रहा सदन खां, परे सुखन खां अञा बि आहिनि। दुखन बुखन में तूं कूक ॿुधी थो कोयल जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। तूं कूक ॿुधी थो कोयल जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। तूं
ॻाल्हि करी थो ज़ुल्फन जी मां अणभन वारनि जी दुखनि बुखनि में रहिया सदन खां परे सुखनि खां अञा बि आहिनि अकल करे अॼु हलिया हा अकल करे अॼु हलिया हकनि लाइ अकल करे अॼु हलिया हकनि लाइ छॾींदा साड़े हे सूर सारा इहे त मुंहिंजा मिठा अबाणा इहे त मुंहिंजा मिठा अबाणा इहे त मुंहिंजा पीरी प्यारा हथनि में ॾाढा गुले ते कोड चपनि ते मुर्गूं सचा सबाजा हथनि में ॾाढा गुले ते कोड चपनि ते मुर्गूं सचा सबाजा उन्हनि सां मुंहिंजो प्यार ज़ाहिद उन्हनि सां ई मुंहिंजी ज़िंदगी आहे मारू मुंहिंजा मारू हा मारू मुंहिंजा साॻी उन्हनि सां मुंहिंजो प्यार ज़ाहिद उन्हनि सां ई मुंहिंजी ज़िंदगी आहे ज़िंदगी आहे जेके जालनि था झूपड़नि में जेके जालनि था झूपड़नि में इहे वतन जा वॾा सहारा जेके जालनि था झूपड़नि में जेके जालनि था झूपड़नि में इहे वतन जा सचा सहारा इहे त मुंहिंजा मिठा अबाणा इहे त मुंहिंजा मिठा अबाणा इहे त मुंहिंजा पीरी प्यारा हथनि में ॾाढा गुले ते कोड चपनि ते मुर्गूं सचा सबाजा हथनि में ॾाढा गुले ते कोड चपनि ते मुर्गूं सचा सबाजा तमामु बहितरीन हथनि में ॾाटा कुल्हे ते कोडर वरी तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फनि जी मां अणबन वारनि जी साईं मुंहिंजा त इलाही ज़बरदस्त ॿुधायो वधा ऐं जेको सचो इश्क़ आहे उहो पंहिंजी धरती सां ई थींदो आहे जेको पंहिंजी धरतीअ सां सचो आहे त उन खां वधीक कहिड़ो इश्क़ आहे कहिड़ो प्यारु आहे ऐं पंहिंजी धरती सां जेको सचो न आहे उनखे गद्दार चइबो आहे ऐं असांजी धरती असांजा माण्हू अहिड़ा त इलाही प्यारा आहिनि असांजी रिच जहिड़ी असांजी सिंध धरती आहे जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां सां वञी नंढड़ी साही ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में तव्हां सां गॾु उमेद आहे त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं पंहिंजनि सां लम्हा गुज़ारे रहिया हूंदो पंहिंजे प्यारनि सां ऐं असांजो प्रोग्राम गौर सां म्यूज़िक बि तव्हां इंजॉय करे रहिया हूंदो ऐं डॉक्टर साहिब जूं जेके सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए रहियो आहे ऐं उहे बि ॿुधी रहिया हूंदा ऐं इन ते अमल बि कंदा जी डॉक्टर साहिब तव्हां ॿुधायो त तव्हांजी तालीम जे हवाले सां किथे गुज़री कीअं गुज़री ऐं अहिड़ा यादगार लम्हा जेके तव्हांखे यादि हुजनि तव्हां पंहिंजे फूड जे बारे में ॿुधंजो असांजा नाज़रीन तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि ॾिसी रहिया आहिनि सो प्लीज़ डॉक्टर साहिब जी अलहमदिल्ला मां पंहिंजी प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठु सूमरचंद मां हासिलु कई ऐं हाई स्कूल ताईं 10th ताईं असां जेको आहे सो पंहिंजे ॻोठ में पढ़ियासीं उनखां पोइ माना फस्ट इंटर असां गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो मां कयोसीं उनखां पोइ अलहमदिल्ला असांजो तमामु सुठो मार्क्स आहियूं ऐं असांजी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी हॉस्पिटल में यूनिवर्सिटी में जेका आहे सो MBBS में डॉक्टरी में एडमिशन थी ऐं अलहमदिल्ला 5 साल असां पूरा कयासीं पंहिंजी पढ़ाई जा उनखां पोइ असां हाउस जॉब कयोसीं पोइ मूंखे पोस्ट ग्रेजुएशन करण जो तमामु घणो शौक़ु हो शुरू खां वठी
पोइ आउं ॿारनि जे शोबे में जेको आहे पंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन स्टार्ट कई ऐं अलहमदिल्ला मां पंहिंजे ॿारनि जे शोबे में 2 डिग्रियूं कयूं आहिनि। हिकिड़ी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ कई आहे, हिकिड़ी आउं MD पीडियाट्रिक्स कई आहे ऐं करंटली मां कंसल्टेंट पीडियाट्रिशियन चाइल्ड स्पेशलिस्ट लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी हॉस्पिटल हैदराबाद में पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾियां पियो। ऐं असां वटि उते ग़िज़ा जी कमी जो वार्ड आहे जेको न्यूट्रिशन वार्ड आहे, ऐं उनजो इंचार्ज आहियां ऐं मूंखे ॿारनि जे शोबे में 18 साल थिया आहिनि अलहमदिल्ला। ऐं नंढपिणु असांजो अलहमदिल्ला तमामु सुठो गुज़रियो ऐं तमामु घणी महिनत कई थी। पंहिंजे पीउ माउ जो जेको आहे सो तवजह असांखे सुठे नमूने सां मिली त असांखे अॻियां तइलीम हासिलु करण में का दिक़त कोन थी। सही। ऐं डॉक्टर साहब पहिरीं जो तालीमी मयार कीअं हो जेको हाणे जो तालीमी मयार आहे, तव्हां कीअं था ॾिसो हुनखे? ॾिसो, तइलीमी मयार ज़ाहिर आहे हिकिड़ो माहौल जो बि असरु आहे, पर असुल में जे माण्हू खे पंहिंजो चाह आहे न त पोइ हू जहिड़े बि माहौल में, हाणे असां ॿाहिराड़ी जे माहौल में बि माना घर जा कमकार बि कंदा हुआसीं, पीउ माउ सां माना हेल्प बि कंदा हुआसीं ऐं पंहिंजी पढ़ाई बि कंदा हुआसीं। जे पंहिंजी आहे माण्हू में पंहिंजो शौक़ु आहे न त हू चाहे थर में हुजे, बर में हुजे, शहर में हुजे, हू जेकॾहिं पंहिंजी मंज़िल हासिलु करे सघे थो जेकॾहिं हुन में चाह आहे। असां वटि एॾियूं फैसिलिटीज़ न हुयूं, असां ट्यूशन्स वग़ैरह न वरितियूंसीं, पर पंहिंजी महिनत करे पोइ बि माना हिकिड़ो शौक़ु चाह हो, पंहिंजी मंज़िल अलाह जे शुक्र सां माना असां हासिलु कईसीं। सही। डॉक्टर साहब ॿुधायो त इहो तालीम सां गॾु तरबियत केतिरी ज़रूरी आहे? तमामु अहम। सम्झो त आउं चवंदो आहियां त तइलीम तरबियत खां सवाइ आहे ई कोन। माण्हू केॾो बि माना PhD डॉक्टर थी वञे, तमामु घणे उहिदे ते थी वञे, हुनजी तरबियत सुठी न हूंदी, पंहिंजे कलीग्स सां, पंहिंजे उस्तादनि सां, पंहिंजे जूनियर सां, ज़िंदगीअ में जेके लहचर में प्रॉब्लम थियनि था, उहा असांजी तरबियत माना उते असांजी शो ऑफ थींदी आहे, उते असांजी तइलीम न थींदी आहे। माण्हू कीअं उथे विहे थो, कंहिंसां कीअं ॻाल्हाए थो, मामलात उन्हनि जो हल लाइ माना केतिरे क़दुरु उहो असांजी तइलीम सां न, पर असांजी तरबियत सां अञा थींदा। पोइ मुख़्तलिफ़ लाया चाड़ा ज़िंदगी में अचनि था, पोइ जे उते किथे कमी पेशी थिए थी न त पोइ उते ईअं न चवंदा त हिन जी तइलीम घटि आहे, चवंदा न हिन जी तरबियत सही न आहे। जेको तरबियत जेको आहे सो जेकॾहिं तइलीम घटि आहे, तरबियत सुठी आहे त उहो माण्हू कामयाबु आहे। जे तरबियत बिल्कुलु न आहे ऐं तइलीम केतिरी बि हुजे त उहो एतिरो माण्हू कामयाबु न आहे ज़िंदगी में। बिल्कुलु सही। असांजा नाज़रीन ॿुधी रहिया हूंदा ऐं इन ते अमल बि कंदा इन्हनि ॻाल्हियुनि ते। सर, असांजो प्रोग्राम यानी पुॼाणी ते वञण वारो आहे, त तव्हां असांजे नाज़रीन खे छा तव्हां मैसेज ॾींदो त हू पंहिंजी सिहतमंद ज़िंदगी कीअं गुज़ारनि? बेसिकली जीअं ॿारनि जो डॉक्टर आहियां त माना असांजी 50% खां मथे आबादी असांजा नंढड़ा ॿार आहिनि, जेके असांजे अखियुनि जो नूर आहिनि। असांजा माना जेको सुबुह जो असां पंहिंजे बचड़नि खे औलाद खे ॾिसूं था त माना असां भाॻो भाउ थी वेंदा आहियूं। मुंहिंजो मैसेज सभिनी वालदेन खे आहे त पंहिंजे ॿारनि जी ग़िज़ा जो बिल्कुलु सुठे नमूने सां ख़्यालु रखनि। ॿियो, असांजा जेके बि ॿार आहिनि ॼमण खां वठी जेके बि वैक्सीनेशन गवर्नमेंट जी तरफ़ां आहिनि या जेके प्राइवेट बि अफोर्ड करे सघंदा, पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन ज़रूरु कराइनि। टियों त माना जीअं चवंदा त बीमारी खां एहतियात जेका इलाज खां बहितर आहे। अॼुकल्ह इलाजु तमामु घणो महांगो आहे, हर माण्हू अफोर्ड नथो करे सघे, त जेके जेके बीमारियूं आहिनि जंहिंसां परहेज़ असां करे सघूं था, उन में असां परहेज़ कंदासीं त अॻियां हली ज़िंदगी में जेके मुश्किलात थींदियूं, बीमारियूं थींदियूं, उनखां बची वेंदासीं। सफ़ाई जो तमामु घणो ख़्यालु रखनि। जी, त डॉक्टर साहब तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में राण में ईंदा रहंदा आहियो, ऐं तव्हां छा चवंदो हुन लाइ? माना सुबुह में राण जे सॼी टीम खे जेको आहे सो जस ॾींदुसि, उन्हनि खे एप्रिशिएट कंदुसि त माना हीअ जेके आम इशूज़ आहिनि ॿारनि जा या मुख़्तलिफ़ हेल्थ प्रॉब्लम्स आहिनि, हू पंहिंजे प्लेटफॉर्म सां जेको आहे सो उनजी अवेयरनेस ॾियनि था। जेके वालदेन खे या जेका आम पब्लिक खे प्रॉब्लम्स आहिनि, हू डायरेक्ट कॉल जे ज़रिए, प्रोग्राम जे ज़रिए उनजी आगाही थिए थी। कुझु भला माण्हू सभई अमल न कंदा, कुझु माण्हू अगरि 1% 2% बि माण्हू असांजी ॻाल्हियुनि ते अमल कयो त हू काफ़ी बीमारियुनि खां बची सघनि था। ऐं उमेदु रखां थो त मेहरान TV जेका आहे सी पंहिंजो प्रोग्राम जारी ऐं सारी रखंदी। हीअ बि हिकिड़ो सदका जारिया आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो। जी, असांजा नाज़रीन बि तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि। ऐं डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो
तव्हां पंहिंजे मसरूफ़ियतुनि मां टाइम ॾिनो ऐं असांजे नाज़रीन खे पंहिंजी बीमारियुनि तकलीफ़ुनि जा उपाउ बि ॿुधाया। लख थोरा तव्हांजा बि रुख़सार थोरा तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। ऐं जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदव ऐं गौर सां ॾिसी रहिया हूंदव, ॿुधी रहिया हूंदव, इन करे जो असां सां अॼु डॉक्टर इम्तियाज़ अली चनण गॾु ऐं उन तव्हांखे इलाही सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ऐं असां सां जेको फ़नकार गॾु आहे उन बि इलाही सुठी तव्हांखे म्यूज़िक ॿुधाई आहे। ऐं वेंदे वेंदे मां तव्हांखे चवंदी हलां त तव्हां असांखे ॿुधाइजो सॉन्ग जेको असांजा नाज़रीन ॿुधी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि। जीअं त नाज़रीन वरी सुभाणे गॾु तव्हां सां साॻे प्रोग्राम सुबुह मेहराण में, सो सदाईं गॾु। कातियूं कुहण आयो कातियूं कुहण आयो आशिक खे इज़हार, आशिक सिर अॾीअ ते तहदिल कयो तयार। जानण चन चे जीअ में, जानण चन चे जीअ में करे ॾिठुम वीचार, त कातियूं पाण कुसी वयूं। कलाम फ़कीर जानण चन तो में मोहब मिठा इसरार ॾिठुम, तो में मोहब मिठा इसरार ॾिठुम। सिंगार बिना, सिंगार बिना सिंगार ॾिठुम, तो में मोहब मिठा इसरार ॾिठुम, तो में मोहब मिठा इसरार ॾिठुम। सिंगार बिना, सिंगार बिना सिंगार ॾिठुम, तो में मोहब मिठा इसरार ॾिठुम, तो में मोहब मिठा। भावार तुझा आहिनि सो नसिया, वरवासी गबजन विधऊं वात विहार। हा भावार तुझा आहिनि सो नसिया, वरवासी गबजन विधऊं वात विहार। तुझे जुल्फ ज़हरीलन वॾा की सकया, तुझे जुल्फ ज़हरीलन वॾा की सकया। मथों कारो ककर कारो भार ॾिठुम, तो में मोहब मिठा इसरार ॾिठुम, तो में मोहब मिठा इसरार ॾिठुम। में मुंह ढकिया अखियूं, तोखे ॿियो न ॾिसे ॾिसन मुंहिंजूं अखियूं। अखियुनि की न कयो जोरत नरनाऊं, पलाणी दे पिरन खे बीठे ॾिठाऊं, उन्हनि खे कहिड़ा कजल पायां। अची वेह अखियुनि में मुंह ढकिया अखियूं, तोखे ॿियो न ॾिसे ॾिसन
मुंहिंजूं अखियूं तुंहिंजूं केर ॾिसण खां पाक अखियूं तुंहिंजूं केर ॾिसण खां पाक अखियूं तोखे ख्वाब में बि सतर दार ॾिठुम तो में मोहबत था इसरार ॾिठुम तो में मोहबत था इसरार ॾिठुम सिंगार बिना सिंगार बिना सिंगार ॾिठुम तो में मोहबत था इसरार ॾिठुम तो में मोहबत था खिलण मुरकण तुझो हीरो खंड आहे खिलण मुरकण तुझो हीरो खंड आहे बेतर नाज़ निराला जादू मंड आहे खिलण मुरकण तुझो खिलण मुरकण तुझो हीरो खंड आहे बेतर नाज़ निराला जादू मंड आहे तुंहिंजी सूरत मट नकी चंड आहे तुंहिंजी सूरत मट नकी चंड आहे किरंदा लाल लबन ते गुफ़्तार ॾिठुम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम सिंगार बिना सिंगार बिना सिंगार ॾिठुम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम तो में मोह मिठा तुझे हुस्न हला चनत कई तुझे हुस्न हला चाड़े फौज फिराक जी करे हमला चनत कई तुझे हुस्न हला चाड़े फौज फिराक जी करे हमला खोड़ा इश्क खे मां अची काबू किला खोड़ा इश्क खे मां अची काबू किला वध तुंहिंजे हुस्न जी सरकार ॾिठम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम सिंगार बिना सिंगार बिना सिंगार ॾिठुम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम सिंगार बिना सिंगार बिना सिंगार ॾिठुम तो में मोह मिठा इसरार ॾिठुम तो में मोह